एक सिंध जवा, एक सकाफत जवा, नारो सदा जिए सिंध जवा, जिए सिंध जवा। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ यूनियन वेझो शहीद मुमताज़ चानियो जी वरसी जे मौक़े ते थियल मलाकड़ो अवामी न्यूज़ पारां ॾिनल सक़ाफ़ती ॾियारे जे रंग में रंगिजी वियो आहे। शहीद मुमताज़ चानियो जी वरसी जे मौक़े ते थियल मलाकड़े में शरीक थींदड़ माण्हू अजरकूं टोपियूं पाए आया हुआ। मलाकड़े में शरीक माण्हू सिंध जी सक़ाफ़त सां मोहबत जो इज़हार कंदे हथनि में हथ ॾेई सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण जो वचन वरजायो। मलाकड़े में मल पहलवाननि पिणु अजरक टोपी पटका पाए शरीक थिया। मलाकड़े में पहिरें जोड़ में गुणेसो भील अली दोस्त शर खे मल दसे बाह में हुकारा कराए छॾिया, जॾहिं त ॿिए जोड़ में अली हैदर ख़ासकेली, हनीफ ख़ासकेली, जान मोहम्मद मंगरे खे मलू मारे शाइकीननि खां भरपूर दाद वरिती, जॾहिं त टें जोड़ में पहलवान गफूर चांडियो पहलवान बालम भील खे मल दसे वाह वाह कराए छॾी। सक़ाफ़ती मलाकड़े जे मौक़े ते महिमान ख़ास डॉक्टर मोहम्मद उर्स गज्जू, मोहम्मद ईसा राजड़, नूर मोहम्मद मरी, मोहम्मद अयूब गज्जू, सदाम शर, वली मोहम्मद चानियो ऐं ॿिनि पहलवाननि खे रोक इनाम ॾेई, जॾहिं त आख़िर में राग रंग जी महफ़िल पिणु थी गुज़री। जंहिंमें फनकार गुणेसो भील, अनवर राजड़, अमोलक भील, हमीद अंसारी फन जो मुज़ाहिरो करे महफ़िल में वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो। मलाकड़े ऐं महफ़िल में हिकु माज़ूर सादिक मंगरियो पारां पहलवाननि ऐं फनकारनि खे झूमी ख़ुशी में इनाम ॾियणु सभई माण्हुनि जे ध्यान जो मर्कज़ रहियो, जॾहिं त अॼु मलाकड़े जी आख़िरी धमाल पिणु थींदी। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।